अज़ीज़ो मुसलमान भाइयों, अल्लाह पाक जी ज़ात बरकात कलाम पाक में इरशाद फरमायो, फल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रूहु वनसरूहु वत्तबउन नूरल्लज़ी उनज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। तर्जुमो तवाजी खिदमत में अर्ज़ कया, पोन जी तशरीह तवाजी खिदमत में पेश कया। दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह सीधी ज़ात बरकात इरशाद फरमायो, फल्लज़ीना आमनू बिही, वो ओहे भागन वारा शख्स जेके हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणीन। अरे बिही उलमा तशरीफ फरमा आहे या ज़मीरा के मर्जा खपे त पोते मोटे काढे थी पोते जे करे आए सबोरी पढ़ो। अल्लाह सीधी ज़ात बरकात इरशाद फरमायो, अल्लज़ीना यत्तबिऊना अर्रसूल अन्नबिय्यल उम्मिय्यल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील यामुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर व युहिल्लु लहुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस व यदउ अन्हुम इस्रहुम वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम। अल्लाह सीधी ज़ात बरकात फरमायो, ओए मानो जेके उम्मी नबी रसूल जी इत्तिबा पैरवी ऐं फरमा बरदारी कंठा, जै हबीब जो शान इहो आ जो जेकॾहिं तौरात खोलबो तरे बि मुस्तफा जी तारीफ़ लिखी पई आ। ये इंजील आसमानी सहीफ़ो खोलबो तरे बि हबीब जो ज़िक्र ऐं मुस्तफा जो वस्फ़ूं लिखियूं पयूं आहे ऐं उहे वस्फ़ूं इहे आहिनि जो यअमुरुहुम बिल मारूफ, ओ आख़िरी नबी चङाई नेकी जो हुक्म ॾींदो, व यनहाहुम अनिल मुनकर, बुराई पुछड़ाई खां रोकींदो, व युहिल्लु लहुमुत तय्यिबात, पाक शयूं अची हलाल कंदो, व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस, नापाक शयूं हराम करार ॾींदो, व यदउ अन्हुम इस्रहुम, ऐं उन्हनि जे मथां जेको वज़न ऐं बार हूंदो वो बार वज़न लाहे उन्हनि जे मथां वज़न खे हल्को कंदो, उन्हनि जे कुलनि खे बार खां आजो कंदो। वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम, गुलामी जा फंदा जेके उन्हनि जे गिचन में पिया हूंदा, उन्हनि जे गिचन मां उहे गुलामी जा फंदा करी उन्हनि खे आज़ादी अता फरमाईंदो। इहे सभु निशानियूं ख़ातमुन नबिय्यीन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो आहिनि। अल्लाह सीधी ज़ात बाबरकात फरमाए थो, वो भागन वारा उहे आहिनि जेके उन लजपाल नबीअ ते ईमान आणींदा। खाली ईमान बि कारगर कोन्हे, वअज़्ज़रूहु, दिलो जान सां हबीब जी ताज़ीम बि कर, वनसरूहु, सिर्फ ताज़ीम जो नारो न लगे, अकीदत जो तौक़ीर जो नारो न लगे, बल्कि वक्त अचे तो न महबूब जी मदद भी करे। वत्तबउन नूरल्लज़ी उनज़िल मअहू, हबीब जो ईमान, महबूब जी ताज़ीम, महबूब जी मदद वा तॾहिं थे जॾहिं कुरान पाक जे हुक्मन ते अमल भी कनि, कुरान पाक जे हुक्मन खे पंहिंजे सीने सां लाहीनि। अल्लाह सीधी ज़ात बाबरकात फरमायो, वो ईमान आणण वारा, ताज़ीम करण वारा, महबूब जे दीन जी मदद करण वारा, कुरान पाक जी इत्तिबाई पैरवी करण वारा, उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई दुनिया आखिरत में कामयाब आहिनि। सुभान अल्लाह। महबूबत ईमान आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत इमाम अहमद रज़ा फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाहि तआला अलैह ॾाढी भली ॻाल्हि कई आहे। पाण फरमाइनि था, अल्लाह की
सरताब कदम शान है ये। मना मथे जी वारन खां वठी कदमन मुबारकन जे नहन मुबारकन ताईं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सरापा अल्लाह जी कुदरत जो मज़हर। अल्लाह की सरताब कदम शान है ये। इंसान नहीं इंसान वो इंसान है। कुरान तो ईमान बताता है इन्हें और ईमान ये कहता है मेरी जान है ये। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, जलसाए जश्न ईद मिलादुन नबी, ताजदारे खत्म नबूवत। एकड़ो चक्कर भरी बोलो अल्लाह की सरताब कदम शान है ये। इंसान नहीं इंसान वो इंसान है ये। कुरान तो ईमान बताता है इन्हें और ईमान ये कहता है मेरी जान है। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान हिया जो कुरान तवे तो मुस्तफा करीम ईमान पर जेकरे ईमान खां पुछा कजे त हबीब जी सांस मां बरकत जी तो हैसियत केड़ी आ मुस्तफा जो मकाम कहिड़ो आ त ईमान जी गवाही या ईमान जो आवाज इहो वा त ईमान मुंहिंजी जान आ। माना ईमान मां आया पर मुंहिंजी जान महबूब जी सांस मां जे मुस्तफा आहे त ईमान जे हबीब जी सांस मां बरकत ना है त का शय काने का न उन जी नमाज कम जी न उन रोजा कम जा न उन जी ज़कात कम जी न उन जो खैर खैरात कम जो न उन जा हज कम जा न उन जा तवाफ कम जा न उन जा उमरा कम जा। अल्लाह सीनी रात मां बरकत कुरान पाक में इरशाद फरमायो कुल इन काना आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन तरफ्तमुहा व तिजारतुन तखशौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता याती अल्लाह बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। जेकॾहिं तव्हांजा अब्बा दादा हिकिड़े पासे हुजनि तव्हांजी औलाद पोता परपोता नवासा सोटा हिकिड़े पासे हुजनि तव्हांजूं घर वारियूं हिकिड़े पासे हुजनि तव्हांजा रिश्तेदार तव्हांजी ज़ात वारा कबीले वारा हिकिड़े पासे हुजनि तव्हांजा भाइर भाइजा भाणेजा भेनरूं हिकिड़े पासे हुजनि ऐं तव्हांजो उहो तिजारत जो सामान कारोबार जो जंहिंजे ज़ाया थियण जो तव्हांखे ख़तरो हूंदो आहे नुक़सान जो ख़तरो हूंदो आहे मता हिन कारोबार में मूंखे नुक़सान न थी पवे संभाले संभाले तो तिजारत कंदो आहे वापार कंदो आहे कारोबार कंदो आहे व मसाकिन तरदौनहा जेको आदो जमा पूंजी गॾु करे सॼी ज़िंदगीअ जी जेके तो बंगला ठाहिया महल ठाहिया घर ठाहियो झूपड़ी ठाही उहे घर जिन में तव्हांखे रहण ॾाढो पसंदि ईंदो आहे ये सब शयूं हिकिड़े पासे हुजनि पर अहब्ब इलैहि
इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही इन्हनि सभिनी शयुनि सां मोहब्बत जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ऐं उन जे रसूल खां मथे आहे ऐं जिहाद खां तव्हांखे उहे रिश्तेदारियूं उहे खानदान उहे क़ौम कबीला ज़ात पात जेकॾहिं तव्हांखे मथे आहे फतरब्बसू हत्ता याती अल्लाह बिअम्रिही त पोइ बस अज़ाब जो इंतज़ार कयो तव्हांजे मथां अल्लाह जो अमर ईंदो रब करीम जो हुकुम ईंदो तव्हांजे मथां अज़ाब नाज़िल थींदो तव्हांजे मथां मुसीबतूं ईंदियूं तव्हांजे मथां परेशानियूं ईंदियूं तव्हांजे मथां तकलीफ़ूं ईंदियूं पर जेकॾहिं इहे सभई रिश्तेदार अज़ीज़ करीब तव्हांजी निस्बत वारा खानदान उहे घर उहे तिजारतूं इहो पैसो ॾेकर जेकॾहिं खुटो हणी उन्हनि शयुनि खे जेकॾहिं तव्हां उछलाए छॾियो ऐं आमिना जे लाल जे कदमनि में अची मुस्तफा जी ग़ुलामी तव्हां क़बूल कयो ख़ुदा जो कसम अल्लाह पाक तव्हांखे दुनिया में भी इज़्ज़तूं ॾींदो त रब आख़िरत में भी तव्हांखे इज़्ज़तूं ऐं बरकतूं अता फरमाईंदो तीजा आयत अल्लाह सी फरमायो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहू वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिन मिन्हु अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझे महबूब जा गुलामो तव्हां अहिड़ी क़ौम कोन ॾिसंदो अहिड़ी क़ौम तव्हां कोन रहंदो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर जेके अल्लाह ते ईमान रखनि क़यामत वारे ॾींहं ते उन्हनि जो ईमान हुजे उहे अहिड़ा कोन हूंदा जो युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहू जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जा दुश्मन हुजनि अल्लाह ऐं उन जे रसूल जा गुस्ताख हुजनि अल्लाह ऐं उन जे रसूल जी तौहीन करण वारा हुजनि अल्लाह ऐं उन जे रसूल जा मुखालिफत हुजनि ईमान वारे जो कमु कोन्हे को त उन्हनि सां मोहब्बत रखे उन्हनि ॾे लाड़ो रखे उन्हनि सां दोस्ती रखे उन्हनि सां भाईचारी रखे भले उहे उन्हनि जा पीउ माउ छो न हुजनि भले उहे उन्हनि जा पुट पोता छो न हुजनि भले उहे उन्हनि जा भाइर भाइटिया छो न हुजनि भले उहे उन्हनि जा क़ौम वारा छो न हुजनि जे एॾो मज़बूत ईमान आहे अल्लाह सी फरमाए थो इहे उहे भागन वारा आहिनि जिन जे दिलनि में अल्लाह पाक ईमान खे नक्श करे छॾियो नारे रिसालत आवाज़ नारे रिसालत उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान अल्लाह सी पाण उन्हनि जे दिलनि में ईमान लिखी छॾियो आहे माना रसूलुल्लाह जी मोहब्बत उन्हनि जे दिलनि में नक्श थी चुकी आहे हाणे जबल पंहिंजी जाइ छॾे त छॾे सघे थो लोह ताली को दहे त ॾही सघे थो पर जंहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारीअ जो नारो हयो आहे ओ ख़ुदा जो कसम आहे पोइ ते कोन हटंदो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत ख़ुबाब रज़ियल्लाहु तआला अन्हु इस्लाम जो शुरूआत वारो ज़मानो आहे हज़रत ख़ुबाब आज़ाद माण्हू हो उनखे गिरगे पुरासो क़ैद कयो वियो क़ैद करे उनखे ग़ुलामी वारी ज़िंदगी ॾिनी वई ग़ुलामी वारी ज़िंदगी ॾेई उनखे बाज़ार में खपायो वियो त उनखे उम्मे अनमार हिकिड़ी काफ़िराणी हुई उन हज़रत ख़ुबाब खे ख़रीद कयो आहे हज़रत ख़ुबाब बहितरीन क़िस्म जो लोह जो कमु कंदो हो लोहार को कमु ॼाणींदो हो उनखे उम्मे अनमार ख़रीद कयो आहे उनखे जेको आहे सो लोहार को कमु उन खां वठंदी आहे पर जिस चमन से यार मेरे लाके जुल्फा खोलिया जिस चमन से यार मेरे
लाके जुल्फा खोलिया ले चली बादे सबा खुशबू भर भर झोलिया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो उन उम्मे अनमार जी गुलामी में हजरत खुदा उन लोहार की बत्ती ते बैठो आ लोह जो कम कंदो आ आमना जो लाल अचे अची खुदा वसा कचहरी करे। हबीब जी वे हबीब जी रात मां बरकत जी हजरत खुदा वसा कचहरी करे उन सा गालियों करे उन सा गुफ्तगू करे ओ मौजादा सरापा जेको जेके अतर जी जरूरत काने का जेको पान ही मुश्क ही अंबर हुजे जेके वजूद में रब खुशबू समाए छड़ी हुजे जेको कौसर जो वाली हुजे ओ महबूब पान जो अची वे मौलाना जला मौलाना शेख सादी रहमतुल्लाह ताला एकड़े बरबत बयाबान सा गुजरा गुलाब जी खुशबू आई आ अजीब हैरत में दिसे तो तई खुशबू काथों आई आ वक्त ते वेही मट्टी के सूंघे तो मिट्टी मां खुशबू पई अचे जमीन मां खुशबू पई अचे गालाए तो ओ जमीन तो में ये खुशबू किथा आई हालांकि तो में गुलाब जो फसल पोखल कोने को गुलाब जो पानी तुझे बता हारल कोने को पर ही जे को आसो वजह केड़िया तो मां गुलाब जी अजीब अजीब महक पई अचे खुशबू पई अचे तवा मिट्टी गालाए शेख सादी खीती जवे जमाले हम नशरी दरमन असर कर दे वगरना मन हमा खाकम के हस्तम आओ त मिट्टी जेड़ी मिट्टी आया पर मुंह में गुलाब जो फसल पोखियो वियो हो फसल जे करे गुलाब जे रण जे करे गुलाब जो गुल पान तक हलियो पर वींदे वींदे खुशबू मुझे अंदर छड़े वयो पागल वारा ओए मानू जिनके हबीब जी सोबत नसीब थी जेके महबूब जा सहाबी था जिनके सहाबियत जो अजीम रुतबो मिलियो मौजूदा वे महबूब जा सब सहाबी हजरत अबू बकर हुजे हजरत उमर हुजे हजरत उस्मान हुजे हजरत अली हुजे बिलाल हबशी हुजे सुहैब रूमी हुजे हजरत अबू सुफियान हुजे हजरत अमीर मुआविया हुजे बहरहाल जेके भी सहाबियत जो शर्फ अल्लाह पाक जी जात बा बरकत अता फरमायो वा वो भागन वारो वा नसीब वारो वा बेटा गोद फरमाई दो तब पतंगन बह कयो मिया मथे मच पसीना सन निचिया सरिया मथे सच संदा गिचन गच बेचारन विनाया अल्लाह जी जात बाबरकात हबीब खा परते कौन रहा खुदा वदा मिना जो लालची कचहरी करे हजरत ख्वाब के तो सही तमा जो चेहरो सुभान अल्लाह तमा जो गाना सुभान अल्लाह तमा जी कचहरी सुभान अल्लाह करे देश में तमा आया रूसी में जी नबूवत बुधाई रिसालत बुधाई तौहीद जो ऐलान बुधायो पंजी जे को आसो जे का जो मौजूदा जे को मुद्दा है हबीब जी जात बाबरकात बुधायो हजरत बाबतो साईं को मारई को न तो सका उनके कलमों पढ़ायो तमा इस्लाम जी दौलत संभाला माल था हजरत खुदा मुसलमान जोड़ा उम्मे अनमार की खबर पईया त मुझो गुलामा जल खरीदा खरीद मा कयो अल्लाह के आखिरी नबी जो उम्मती बंदी जो को सहाबी बंदी जो को गुलाम बंदी जो को हजरत खुदा बते जुल्म जी इंतहा कई वई एतरी जुल्म जी इंतहा हुई तो लोह जो शेखो गरम करे जने ओए गाड़ियों थने पुठियों में ओए हजरत खुबाब जो पुठिए ते रखियो वने हजरत खुबाब रजी अल्लाह ताला जो पुठिए के बाह सा सारियो वने हजरत खुबाब के बरंदर अंगारन जो मथा उछलायो वने हजरत खुबाब रजी अल्लाह ताला नो जी जात मा बरकत जे वात मुबारक में या मथे मुबारक ते ओए जे क्वासो लो जो शीख गरम करे मथे ते जे क्वासो दम भरना वना हजरत खुबाब वत हबीब जी जात मा बरकत आया खुदा अर्ज कयो सही आसे आसे उम्र गुजारी के झल में सूर हजारा माली बाग नहीं देखन देंदा जदू आया हिन बहारा
से गुलामी में मुझी जिंदगी गुजरी वही मां सोचो हो तमारी गुलामी मिलंदी इस्लाम मिलंदो तमाम मुझे ला दुआ करो मुझे मथा मेहरबानी थींदे हजरत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पैदा हथड़ा मथे कया अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कियो मौला मौला अल्लाहुम्मा नसुर खुबाब मौला मौला तू मुझे प्यारे न यार दोस्त है हजरत खुबाब जी मदद फरमा अल्लाह जो करो इहो मुस्तफा जी दुआ वा मकबूल थिया उन उम्मे अनमार के एड़ी का बीमारी लगी आ एड़ी का उनके जे को एड़ो मर्ज लगो आ उनके बेचैनी अची शुरू थिया मथे में उनके जे को अंदरा ये जे वट वजन तसौद नहीं अंदरा खान के वट प्या लगन वडी तकलीफ में आ डॉक्टर तबीबन के देखारी हकीमन के देखारी सबनी ते तुझे बीमारी जो इलाज जो कोने यो इलाज जो लो गरम करे तुझे मथे के दम भरना वजन लो गरम करे तुझे मथा रखो वने करे बनी तो के जे को आदो थोड़ी फरात मिलदी ओई खुबाब उम्मे अनमार जो गुलामा अटे हार आदमी उम्मे अनमार उनके तकलीफ भी दे छो तो हुआ उन जी जे को आदो सरदार हुई उम्मे हजरत खुबाब रजी अल्लाह ताला उन जो गुलाम होयो पर अल्लाह जी करुणी मुस्तफा करीम जी दुआ जी मकबूलियत हाने वरी को सागी जेड़ी करनी तेड़ी भरनी अल्लाह पाक निजाम यो रखियो हाने खुबाब के पान उम्मे अनमार चढ़े पई लो गरम करे आ शीखू गरम करे आ मुझे मथे ते रख खुबाब पंहिंजे हथ न सांगो गरम करे उम्मे अनमार जे मथा रखे जेसने लो पयो आ उनके फरात मिले लहे त वरी उनके वड्डा थियन तकलीफूं थियन दर्द थे वरी पंहिंजे मथा ओ लो गरम करे रखाए वरी जे लाहे त वरी तकलीफ होदे भी तकलीफ आ होदे भी तकलीफ आ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे हबीब जी ज़ात बाबरकात जो को दुश्मन होंदो आ मुस्तफा करीम के जो को तकलीफ दींदो आ उन जी कब्र तकारी आहे क़यामत तकारी आ पर दुनिया में उनके इज्जत कान मिलंदी इज्जत उनके मिलंदी जेको मुस्तफा करीम के इज्जत दींदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत भाई हाथ खड़ी करे नारे रिसालत जो जवाब नारे रिसालत और मौजूद सदीद मुसलमान भा हर कुरान पाक जो ये आयतों असा के बुधाइन थियो त हबीब जी ज़ात बाबरकात ईमान नालो ही मुस्तफा जी ज़ात जो तो ईमान नालो ही हबीब जी ज़ात जो फल्लदीन आमनु बिही मुबारक जो उनके जेके हबीब जा गुलाम थियन जिनके मुस्तफा करीम जो ईमान नसीब थे पर रुको खाली पीली ये कलमे पा जो नालो ईमान ना है रुको ये मौजादा तो इधर रिसालत जो ये खाली नारो हल ईमान कोने को ईमान जेला नमाज माता है ईमान जा शराय तो जवाब ता बाअज़्ज़रू उन हबीब जी ताज़ीम बकजे व नसरू वक्त दे उन हबीब जी मदद बकजे वतबउन नूर अल्लज़ी उनज़िल माहु जेको कुरान मुस्तफा सा गड नाज़िल कयो हुआ उन जी इत्तिबाई फरमा बरदारी बकजे उलाइका हुमुल मुफ़्लिहून रब फरमा तो जेको ईमान वारो ताज़ीम वारो मदद वारो कुरान जे कड लगन वारो जेको आहे वो दुनिया में भी कामयाब आ त आखिरत में भी कामयाब आ उन मुसलमान के पंहिंजे ज़मीर के झंझोड़न खपे जेको ज़ाहिर में पढ़े त कलमू पर मुसलमान का वधीक लाचार वरी उनके काफरन जो हुजे तबे त बाबा काफर के काफर न चो अबा मस्जिद ऐं मंदिर सागी गाल्हा जड़ो मंदिर तेरी मस्जिद अबा जड़ा इंसान काफर तेरा मोमिन हुनन जे नजर में कादियानी भी सागी हुआ अहमदी भी सागी हुआ बेदीन भी सागी हुआ गुस्ताख भी सागी हुआ तौहीन करण वारो भी सागी हुआ सरेआम गुस्ताखी थी सजी रात असांजा दोस्त जिन उन बदबख्त जो वे गुस्ताखाना इबारतूं वे लफ्ज ॾिठा हा खुदा जो कसम आवे तो असां जी निंद फिटी वई त ही निभागो हबीब जे शान में चवे छा पियो लिखे छा पियो वो मौजादा जरे उन जे पंहिंजे लख सलाम होजे उन जी घरवारीअ खे लख सलाम होजे उन जे बाबे खे गर्ज उन जा नन्हा नन्हा ॿार हा उन जी घरवारी चवे पई जे महबूब जो नाही त मुंहिंजो नाही निभागा घर मां
निकरी सरतन से जुदा, सरतन से जुदा, पोया पोया पोया, सरतन से जुदा, सरतन